शहदादकोट मुल्क अंदर गैरकानूनी तौर रहंदड़ अफ़गानी पनाहगीरनि खे मुल्क मां नेकाली ॾियण वारे हुकुमनामे बैदि सिंध में रहंदड़ पनाहगीरनि ख़िलाफ़ पुलिस ऐं ॿिया इदारा तहरीक में अची विया, जॾहिं त शहदादकोट शहर तोड़े ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ SHO अख़्तर हुसैन अबड़ो पुलिस पार्टी साण करे शहर जे मुख़्तलिफ़ महलनि में रहंदड़ 10 खां वधीक अफ़गानी नेकाली वा पुलिस कार्रवाई कंदे 10 अफ़गानी गैर पनाहगीरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं में अमानुल्लाह, नूरजहान, फज़लुर रहमान, मोहम्मद अनवर, मोहम्मद अब्दुल्ला, अब्दुर्रहमान, जान मोहम्मद, ताज मोहम्मद, मोहम्मद नकीबुल्लाह शामिल आहिनि। उन मौक़े ते SHO अख़्तर हुसैन अबड़ो सहाफ़ियुनि खे ॿुधायो त SSP कंबर शहदादकोट आसिफ रज़ा बलोच जे हिदायत ते गैर क़ानूनी रहंदड़ अफ़गाननि खे ज़िले अंदरि कार्रवाई करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। वधीक चयो त इलाइक़े वासी उन्हनि गैर क़ानूनी रहंदड़ अफ़गाननि जी निशानदी कनि, जीअं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे।